ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर करे रहिया आहियूं कंदकोट मां इलेक्शन कमीशन ऑफिस मां 4 ॼणनि जा लाश हथ आया आहिनि। इतला मिलण ते फौतियुनि जा लाश सिविल अस्पताल कंदकोट पहुचाया विया। फौतियुनि में मुश्ताक मंगसी, ऑपरेटर फरीद एरी, वाजिद खालती ऐं अब्दुल रऊफ मगसी शामिल आहिनि। अहम ख़बर आहे असां शेयर करे रहिया आहियूं कंदकोट मां इलेक्शन कमीशन ऑफिस मां 4 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। इतला मिलण ते फौतियुनि जा लाश अस्पताल मुंतकिल कया विया। फौतियुनि में मुश्ताक मगसी, ऑपरेटर फरीद एरी, वाजिद खालती और अब्दुल रऊफ मगसी शामिल हैं। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कर रहा हूँ कंदकोट में इलेक्शन कमीशन ऑफिस में 4 ॼणनि जा लाश हथ आया हैं। इतला मिलण ते फौतियुनि जा लाश सिविल अस्पताल कंदकोट मुंतकिल कया विया हैं। फौतियुनि में मुश्ताक मगसी, ऑपरेटर फरीद एरी, वाजिद खालती और अब्दुल रऊफ मगसी शामिल हैं। तफसील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद है कंदकोट में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पीर बख्श पंगवार। जी पीर बख्श, छा तफसील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी, कंदकोट ज़िले नाज़िम ऑफिस में उते इलेक्शन कमीशन जो ऑफिस हुयो, जंहिंमें 4 इलेक्शन कमीशन जा मुलाजिम हुया। उहे पंहिंजे ऑफिस में सुम्हिया पिया तो उन में उते गैस जो जेको सख़्त सर्दी जो जेको गैस जो हीटर हलायो आहे। हीटर जो जेको लोड शेडिंग बाद जेको गैस जो बंदि थियण बाद उनजो मूसा सब जेके 4 ॼणा हुया उहे जेको पहुची विया। इतला मिलण ते उतों जे जेको जेके मुलाजिम हुया उन इतला कयो आहे। उनमें जेको जेके जा एम्बुलेंस हुया उन्हनि वञी करे चइनी फौजियुनि खे खणाए करे कंदकोट शहर अस्पताल आंदो वियो आहे। ऐं हिते जेको एमरजेंसी लॻाई वई आहे। ऐं उन सां गॾु जेको डीसी जो अमलो हुयो, इलेक्शन कमीशन जो जेके ऑफिसर हुया उहे बि जेको अस्पताल में पहुता आहिनि। उनजो कारण इहो ॿुधायो हींअर जेको गैस जो मूसा सब जेको 4 माण्हू पहुची विया आहिनि। जी ठीक है पीर बख्श, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।